तहरीक इंसाफ सजावल पारां ज़िले अॻवान शाहनवाज़ लुंड, दीदार दानिश, शबीर जलालानी, अब्दुल शकूर मीरापुरी, दीबा सैर ऐं ॿियनि जी अॻवानी में करप्शन ऐं सजावल में मंशियात तोड़े समाजी बुराइन ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। पब्लिक पार्क सजावल वटि अॻवाननि खिताब कंदे चयो त हाणे करप्शन करण वारनि जो दौर ख़त्म थी चुको आहे। सजावल जा 4 MPA ऐं स्पीकर हुजण बावजूद सजावल ज़िलो निंदड़को बणियल आहे। हाणे अवाम जूं नज़रूं सिर्फ़ PTI में आहिनि। 2023 जी चूंडनि में PTI अक्सरियत सां खटींदी। हिननि चयो त सजावल में मंशियात जो आज़ार आहे। घुटको ठाहे अमीर माण्हू थो पर विकिरो ग़रीब करे थो, पर पुलिस जी नज़र बि उन ग़रीब ते हूंदी आहे ऐं अमीर आजो हूंदो आहे जेका सरासर ना इंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त सजावल ज़िले मां मंशियात समेत समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ जोगा क़दम खयां वञनि।